चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान केर थींदो ख़ास पार्लियामेंटी कमेटी जो इजलास 8:30 वॻे ताईं मुलतवी। इजलास में नवाज़ लीग तरफ़ां एहसन इक़बाल, ख्वाजा आसिफ, शाइस्ता परवेज़ मलिक शिरकत कई। पीपी पारां राजा परवेज़, अशरफ फारूक एचनायक ऐं नवीद कमर शामिल थिया। MQM जी रायना अंसार ऐं JUI जो कामरान मुर्तज़ा इजलास में शिरकत कई। सुन्नी इत्तेहाद काउंसिल ऐं PTI पार्लियामेंटी कमेटी जे इजलास जो बाइकॉट कयो। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तार जो चवणु आहे त सुन्नी इत्तेहाद काउंसिल ऐं PTI खे मञाइण जी कोशिश कई वेंदी। बंदि कमरे में मुनक़िद इजलास में जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस मुनीर अख्तर ऐं जस्टिस यहया आफरीदी जे नालनि ते गौर कयो वेंदो। ख़ासि पार्लियामेंटी कमेटी हिकु जज जो नाइलो फाइनल करे वज़ीर आज़म खे उमाणींदी। केतिराई डिक्टेटर आया, उन्हनि आइन खे बिगाड़ियो। जस्टिस तोरा पटेल PCO तहत हलफ़ न खयो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असांजा नंबर्स पूरा आहिनि, इत्तिफ़ाक़ी राय कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी समूरनि जमायतुनि जे अॻवाननि सां मुलाक़ातूं कयूं। कराची में वॾे वज़ीर जो मंसूर कॉलोनी जे फुटबॉल ग्राउंड खे ख़िताब। चयाईं बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद बेनज़ीर भुट्टो जो रहियल कमु पूरो कयो। मौलाना फज़ल रहमान चयो त PTI जा समूरा मेंबर राज़ी आहिनि। सिर्फ़ हिकु शख़्स जे ज़िद सबबि हिकु जमायत जे माण्हुनि आइनी तरमीम जो बाइकॉट कयो। उम्मीद आहे त अक्सरियती फ़ैसिलो ॾींदड़ पंहिंजी ग़लतियुनि जो तदारुक कंदा। अक्सरियती जजिस जे फ़ैसिले जी का बि क़ानूनी हैसियत नाहे। मख़सूस सीटूं केस में सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस इख़्तिलाफ़ी नोट जारी कंदे चयो त 8 अक्सरियती जजिस मख़सूस सीटुनि बाबति अपीलूं न उखलायूं वयूं। हतमी फ़ैसिलो नाहे थियो, उन लाइ अक्सरियती फ़ैसिले ते अमल दरामद न करण सां तौहीन अदालत न लॻंदी। चीफ जस्टिस जी इजाज़त खां सवाइ वज़ाहत वेबसाइट ते अपलोड कई वई। ख़बर नाहे PTI ऐं इलेक्शन कमीशन जूं वज़ाहतुनि वारनि दरख़्वास्तुनि ते ॿुधणी किथे थी। जज जी गैर मौजूदगीअ बावजूदि वज़ाहती फ़ैसिलो जारी थियण सम्झ खां ॿाहिरि आहे। छवी आइनी तरमीम जो फ़ाइदो आम माण्हुनि खे थींदो। आइनी तरमीम सां अवाम खे अदालतुनि मां तकिड़ो इंसाफ़ मिलंदो। आइनी तरमीम मीसाक़ जमहूरियत जे वीज़न जी पुॼाणी आहे। 26 आइनी तरमीम मुल्की तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ हिदायती साबित थींदी। आइनी बेंच जे क़याम सां आम माण्हुनि खे सहूलियत मिलंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। चयाईं चीनी वज़ीर आज़म पाकिस्तान जो दौरो कामयाब रहियो। महांगाई जी शरह घटिजी 6.9% ते अची चुकी आहे। पाकिस्तान जी मईशत में होरियां बहितरी अचे पई। छवीह आइनी तरमीम सबब सुप्रीम कोर्ट ऐं सिंध हाई कोर्ट में चैलेंज तौहीन दरख़्वास्त में वफ़ाक़ी हुकूमत ऐं ॿियनि खे धुर बणाए वियो। मिली दरख़्वास्त में 26 आइनी तरमीम खे कारदम करार ॾियण जी इस्तदा। पार्लियामेंट खे अदालती मामलनि में मुदाख़लत जी इजाज़त नाहे। दरख़्वास्त में मौक़िफ़। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिटायरमेंट खां अॻु चैम्बर वर्क ते हलियो वियो। चीफ जस्टिस चैम्बर वर्क दौरान फ़ैसिला लिखंदो। चीफ जस्टिस जे चैम्बर वर्क ते वञण खां पोइ सीनियर तरीन जज जस्टिस मंसूर अली शाह जी बेंच अदालती कमरे नंबर 1 में मुंतक़िल कई वई। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा 25 ऑक्टोबर ते रिटायर थी वेंदो। बलूचिस्तान नेशनल पार्टी जे सेनेटर कासिम रोंजो सेनेट जी मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। BNP सरबराह अख्तर मेंगल 26 आइनी तरमीम जे हक़ में वोट ॾियण ते BNP जे ॿिनि सेनेटर्स कासिम रोंजो ऐं सेनेटर नसीमा एहसान खां इस्तीफ़ा तलब कई हुई। सेनेटर कासिम रोंजो इस्तीफ़ा जी कापी सेनेट जे सेक्रेटरी पार्टी वटि जमा कराए छॾी। एहतिजाज जो प्रोग्राम ठाहे रहिया आहियूं, समूरो मुल्क ब्लॉक कंदासीं। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जो ऐलान। चयाईं जेकर सीनियर जजिस खे सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस न बणायो वियो त एहतिजाज कंदासीं। सिंध जे ट्रांसपोर्ट खाते पारां पीपल बस सर्विस लाइ 50 नयूं बसूं ख़रीद करण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शहजील मेमन जी सदारत हेठि इजलास में फ़ैसिलो कयो वियो। शहजील मेमन जी मास ट्रांज़िट अथॉरिटी ऐं ॿियनि लाॻापियल अख़्तियारनि खे बसुनि जी ख़रीदारी लाइ तयारियूं तेज़ करण जी हिदायत। पीपल बस सर्विस जे बस स्टेशन्स जो कम बि तुर्त मुकमल करण जी हिदायत। शहजील मेमन जो चवणु आहे त सिंध सरकार कराची में पब्लिक ट्रांसपोर्ट खे जदीद बणाइण लाइ पुरज़िम आहे।